नाजरीन, आपको ब्रेकिंग न्यूज़ से आगाह करते चलें कि पीटीआई रहनुमाओं की शिकारपुर में पीटीआई हाउस पर प्रेस कॉन्फ्रेंस हुई है, जिसमें रहनुमाओं ने कहा है कि सिंध में बदअमनी उरूज पर पहुंच गई है। ज़िले में अमन अमान की सूरत हाल दिन ब दिन बदतर होती जा रही है। लूट मार डकैती की वारदातों में दिन ब दिन इजाफा होता जा रहा है। पुलिस कंट्रोल करने में मुकम्मल नाकाम हो चुकी है। इसलिए एसएसपी शिकारपुर को ट्रांसफ़र किया जाए और दूसरा अच्छा अफसर मुकर्रर किया जाए। अस्पतालों में सहूलियात नहीं है। पीटीआई के रहनुमाओं आगा अरसला खान पठान, आगा मौला बख्श पठान, अब्दुल जब्बार जेहो, मोहम्मद कासिम पठान, इरशाद ईसानी, अब्दुल जब्बार जुनेजो और दीगर की पीटीआई हाउस शिकारपुर में प्रेस कॉन्फ्रेंस। मज़ीद रहनुमाओं ने कहा अनगिनत किस्म जा इशूज़ आहिनि, पर अॼु असांजो फोकस जेको आहे उहो शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट ते ख़ासि तौर ते बदअमनी ते आहे ऐं हेल्थ जा कुछ इशूज़ आहिनि। ऐं तव्हांजो सभिनि खां वॾो जेको पाणी जो प्रॉब्लम आहे, इन ते अॼु असां इन खे प्रेस कॉन्फ्रेंस खे कंदासीं। बदअमनी जो तव्हां जीअं हाल ॾिसो था त मां सम्झां थो 10-12 ॾींहंनि में 5 किडनैपिंग थी चुकियूं आहिनि, जंहिंमें असांजे साफ़ी बिरादरी जा भई अफेक्टेड आहिनि माण्हू, असांजा उन्हनि सां हमदर्दियूं बि आहिनि ऐं असां कोशिशि या प्रेशर बि ॾींदासीं। असां तव्हां सां हर उन शइ में शामिल भी आहियूं त इन्हनि जी रिकवरी हर सूरत में जल्द थी वञे। इन जे अलावा ईद खां मां सम्झां थो त हाणे ताईं 12, 14, 15 मोटरसाइकिल फ्रियूं वयूं आहिनि। पहिरियों त चोरियूं थींदियूं, हाणे त ज़बरदस्ती गन पॉइंट ते मोटरसाइकिलियूं फुरनि था। असां इहो बि ॿुधो आहे त पुलिस वारा पाण बि मोटरसाइकिलियूं खणनि था, थाणनि में वञी रखी बि छॾनि था, वरी पैसा घुरनि था। त इहो हिकिड़ो कारोबार हिकिड़ो इन्हनि शुरू करे छॾियो आहे ऐं इन जी वजह इहा ई आहे जो हे पूरियूं थियनि थियूं, जो हे सभु पुलिस इन में पंहिंजी इन्वॉल्व आहे ऐं पुलिस